सिंधु दरिया मां केनाल कढण खिलाफ वकीलन जो बबलो बाईपास से धरणो। पंजाब तरफ़ ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल। धरणे में सियासी समाजी क़ौमपरस्त धुरियुनि ऐं सिविल सोसाइटी जी शिरकत। अॻवाननि जो चवणु आहे त हुकुमरान सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। केनाल कढण जो मनसूबो वापसि वठण ताईं एहतिजाजी तहरीक जारी रखी वेंदी। हमसे की भी कंस्ट्रक्शन हो रही है कनाल्स पे, तो हमने बताया आपका ऑर्डर जो है इम्प्लीमेंट हो रहा है और कोई कंस्ट्रक्शंस कनाल्स की चोलिस्तान प्रोजेक्ट की कनाल्स पे नहीं है। तो उन्होंने फिर 28-29 अप्रैल को टाइम पेश किया है 11 बजे। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ केनाल कढण ते कम रोकण जी तस्दीक करे छॾी। इरसा सर्टिफिकेट जी बुनियाद ते केनाल कढण ख़िलाफ़ अदालती मुक़दमे में वाद। इरसा में वफ़ाक़ी नुमाइंदगी जी मुक़ररी यकीनी बणाइण जी हिदायत। एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट जे हुकुम खां पोइ केनालनि ते कम रोकियो वियो आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त वफ़ाक़ी सरकार लाइ बहितर रस्तो आहे त इरसा में वफ़ाक़ी नुमाइंदो सिंध मां मुक़ररु कयो वञे। क़ौमी इतिहाद बरक़रार रखण खे पहिरीं तरजीह मिलणु घुरिजे। उमरकोट जे NA 213 ते नंढी चूंड में PP उम्मीदवार सबा टालपुर मैदान मारे वरितो। GDA जे उम्मीदवार लाल माली खे बि शिकस्त। सरकारी नतीजनि तहत पीपल्स पार्टी उम्मीदवार सबा टालपुर 1,61,934 वोट खणी कामयाब करार। मुखालिफ़ धुर पार्टी जो उम्मीदवार लाल माली 81,160 वोट खणी सघियो। नंढी चूंड में मुबैना धांधली ख़िलाफ़ मुखालिफ़ धुर जे सॾ ते शटरबंद हड़ताल। कारोबारी मर्कज़ बंदि। अफ़गान तालिबान तरफ़ां अमरीकी फ़ौज जा छॾियल 5 लख हथियार दहशतगर्दनि खे विकिरो करण जो इंकिशाफ। BBC जी रिपोर्ट में चयो वियो आहे त अफ़गान तालिबान अमरीकी फ़ौज तरफ़ां छॾियल 5 लख हथियार दहशतगर्दनि खे विकिरो करे छॾिया आहिनि। अफ़गान सरकार फ़ौजी सामान में अधु खां वधीक घटिताई जो हिसाब न ॾेई सघी आहे। अमेरिका तरफ़ां यमन में तेल जी रिपोर्ट ते हवाई हमले जे नतीजे में 38 ॼणा मारिजी विया। रास ईसा में तेल जी रिपोर्ट ते हवाई हमले जे नतीजे में 100 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। अमेरिका जो चवणु आहे त हुस्बागियुनि खे इक़्तिसादी तौरु नुक़सान पहुचाइण लाइ तेल जी पोर्ट ते हमिलो कयो वियो आहे। कश्मीर में हथियारबंदनि हथां 3 ॼणा मुबैना तौरु अगवा। हथियारबंद सिकंदर आसिफ ऐं अब्दुल गफूर चामरी खे अगवा करे विया। मुख़्तलिफ़ जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। फौरी तौरु बाज़ियाब करण जो मुतालबो। पीरगोठ जे कचे वारे इलाइक़े में कार इंतज़ाम हेठि ॿिठो क़तल। हथियारबंदनि पसंदि जागीराणी सितारा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। वाक़िए सबबि इलाइक़े में ॾहका। गढ़ी यासीन भरिसां शादी जी ख़ुशीअ में फायरिंग दौरान ज़ख़्मी थियल 3 नौजवाननि मां 1 ॼणो फौत। ॻोठाणे निसार सूमरे अस्पताल में दम ॾेई छॾियो। वाक़िए सबबि इलाइक़े में सोग। ऐं मोहरे भरिसां 40 ऊंधी थियण सबबि 2 ॼणा दॿिजी फौत, 2 ॼणा ज़ख़्मी। दादू मोरो पुल वटि रोड हादसे में जुनैद ऐं जमशेद अबड़े दमदणी हवाले कयो।